बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा ॿारो, अॼु असां ॿिए अखर जा आवाज़, ॿिए अखर जा लफ़्ज़ ऐं ॿिए अखर खे लिखणु सिखंदासीं। पहिरीं शुरूआत में असां अचूं था आवाज़नि ते आवाज़ लिखूं था। हीअ आहे ज़बर जो आवाज़। ॿिए खे लिखण जो तरीक़ो नंढड़ो अलफ़ वांगुरु हीअं छिके, पोयों बि एतिरो ई छिकबो मथे। ज़बर ॾी बसि थी वियो ॿ। नंढड़ो अलफ़ड़ो लिखी सिटे जे मथां छिके मथे कबो। जेतिरो अॻियो हिसो मथे हूंदो आहे ओतिरो ई पोयों हिसो मथे कबो आहे। ॿ टुपका ॾिबा त ज़ेर ईंदसि ॿिए। वरी अचिबो पेश जो आवाज़। पेश जे आवाज़ खे बि ईअं ई लिखिबो जीअं पहिरीं ॿिए लिखियो आहे। मथां पेश आहे, हिनखे पोयों पा अलफ़ ईंदो। मंद जो आवाज़ थी वियो बा। वरी उन खां पोइ आहे ॿो। ॿिए खे वाव ईंदो ऐं वाव ईअं ई लिखिबो ॿो। ॿियो आहे ज़बर ॿओ। ॿियो आहे पेशा ॿू। ॿइए ॿे। ॿइए ॿे। ॿइए ज़बर ॿए। ये खे गोल कबो। ये खे गोल कबो। पहिरीं बि मां तव्हांखे सम्झायो आहे त ॿइए ॿिए ही हिसो जेको हूंदो आहे ॿिए जो ये जो, उहो लाइन सां ॿिए अखर सां मिलंदो आहे। बाक़ी पोयों हीअं कबसि, हेठि गोल हूंदो आहे। वरी अचिबो ॿिए ॿिए। ॿइए ज़ेरे ॿी। हाणे ही थियो ॿी। हीअ आहिनि ॿिए जा ॿिए अखर जा आवाज़। हिन अखर जो नालो आहे ॿिए अखर जा 10 आवाज़ आहिनि। ॿ ॿे ॿ ॿा ॿो ॿओ ॿू ॿे ॿए ॿी। हाणे इन्हनि मां लफ़्ज़ ठाहींदासीं। पहिरीं आहे ॿ। ॿ जो आवाज़ आहे। ॿ जो आवाज़ आहे। पहिरीं लाइन कढबी। लाइन ते अखर सिधो बीहंदो आहे। कोशिशि इहा ई कंदा कयो त लाइन ते लिखिजे ॿ। ॿ काप कढींदा हुंसि के री। रईअ ज़ेरे री। ॿकरी। ॿ केरी ॿकरी। उन खां पोइ वरी लफ़्ज़ ठाहींदासीं असां ज़ेर जो। ज़ेर जो आवाज़ ठाहींदासीं। उहो बि लाइन ते लिखंदासीं। ॿे हिला मथे लिखियोसीं, छिकियासीं। हिते हीअं ये जो पहिरियों मुंड मिलायोसीं, हेठि गोल कयोसीं। ॿे ली लफ़्ज़ ठहियो ॿिली। इहो हो ज़ेर जो। हाणे अचूं था पेश जो आवाज़ ठाहींदासीं। पेश जो आवाज़ ठाहींदासीं। पेश जे आवाज़ खे बि ईअं ई पहिरीं ॿे ठाहिबो। ॿे खे लिखणु ॾिसो ॿे ॿे ईअं लिखबी आहे। मथां थोरो छिके लाइन ते आणे पोइ हीअं कबो। वरी उन खे पेश ॾिबो। थी वियो आवाज़ ॿ। काफ पेश कु ॿुक। काफ पेश कु ॿ क। लफ़्ज़ ठहियो बुक। हाणे ईंदासीं वरी अलफ़ ये वाव वारो वावड़ी वारो आवाज़। ॿो ॿे लिखियोसीं साॻियो। वाह मिलाइबसि। वाह हीअं मिलाइबसि ॿो ला। हाणे जेको आख़िरी आवाज़ लफ़्ज़ जो हूंदो आहे उहो मुकमिल ई लिखिबो आहे। ॿो ल। लाम पेश ल ॿोल। लफ़्ज़ ठहियो ॿोल। वरी अचूं था ये वारे आवाज़ ते। ॿिए खे अहिड़े नमूने लिखिबो। इन जी शिकिल ईअं अधु लिखबी। वरी ये लिखबसि। ये लिखीसुसि। वरी हेड़े लिखीसुसि। हेड़े हे ये पोयों लिखीसुसि। ॿइए ॿेड़े ज़ेरेड़ी ॿेड़ी। ही हुया लफ़्ज़। हाणे तव्हांखे वरी ॿिए जो इस्तेमालु
विच लफ़्ज़ में करणु सेखारियासीं, विच में, मुंड में ऐं आख़िर में। आवाज़ जेको आहे ॿिए जो आवाज़ लफ़्ज़ में, मुंड में। ब क र बकर लफ़्ज़ ठहियो बकर। ही पहिरियों आवाज़ जेको आहे ॿिए जो आहे। हाणे ईंदासीं वरी विच में ॿिए खे इस्तेमालु कीअं कजे। विच में हाणे काफ़ लिखियोसीं, काफ़ जो आवाज़ क। हाणे ईंदो विच में, हे ॿिए अची वियो विच में क, हे रे, कबरे लफ़्ज़ ठहियो कबरे। उन खां पोइ आहे आख़िर में ॿिए खे कीअं इस्तेमालु कजे, उहो आख़िर में हीअं लिखिबो क रे ब कड़ब। ही हुआ जेके आवाज़ ॿिए जा जेके असां लिखियासीं मुंड में ॿिए खे, विच में इस्तेमालु कयोसीं लफ़्ज़ जे में, आख़िर में बि इस्तेमालु कयोसीं। हाणे हिननि खे जुमिले में इस्तेमालु कबो। बकर काहे अच, बकर काहे अच लफ़्ज़ ठही, जुमिलो ठही वियो। ही लफ़्ज़ मां जुमिला ठहंदा आहिनि। बकर काहे अच। वरी ही आहे कबर, कबर खे अनु ॾे, कबर खे अनु ॾे। कबर हिकु पखी आहे, बकर हिकु जानवर आहे। ही आहे कड़ब, कड़ब जेका ज्वर थींदी आहे उन जे सुकल ॿूटे खे कड़ब चइबो आहे। उहा कड़ब इस्तेमालु कंदासीं लफ़्ज़ में। कड़ब जी कुतर हण, कड़ब जी कुतर हण। ही हुयो अॼु जो वीडियो। जंहिंखे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा।